जी मां मौजूदु आहियां शिकारपुर में। असां सां अॼु सिंध जो ख़ूबसूरत जेको शाइर बि असां सां मौजूदु आहे ऐं अॼु क़ौमी सक़ाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। ऐं अॼु जेको हुननि ख़ूबसूरत हिकिड़ो गज़ल तयारु कयो आहे ऐं असांजो जेको शाइर आहे उहो ज़ुल्फ़कार मंगी साहब। अॼु जेको सक़ाफ़त जो ॾींहुं आहे त ॾिसूं त उन हवाले सां उन्हनि कहिड़ो गीत तयारु कयो आहे ऐं सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे इन गीत जे ज़रिए कहिड़ो पैगाम पियो ॾिए। ज़ुल्फ़कार साहब ठीकु आहियो? सर अलहमदुलिल्लाह अल्लाह जा एहसान शुक्र आहे। ॾिसो सक़ाफ़ती ॾींहं खे अलहमदुलिल्लाह ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। पूरी सिंध सक़ाफ़ती रंगनि सां हिन महिल जरके पई ऐं आवाज़ टीवी जी तव्हांजी वॾी महिरबानी जो पंहिंजे आर्टिस्टनि खे यादि कयो आहे तव्हां। ऐं असां सभिनी जो ई क़ौमी काज आहे ऐं उन काज में असां सभु शरीक आहियूं अल्हम्दुलिल्लाह ऐं पंहिंजे धरतीअ जो हिकिड़ो फ़र्ज़ु निभायूं था। सिंध जा हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे, शाइरी आहे मुंहिंजी पंहिंजी, उहा तव्हां ॿुधो। सिंध सुञाणप आहे सिक जी, सिंध सुञाणप आहे सिक जी, सिंध सां क़ाइम प्यार रखजांइ अल्लाह साईं क़यामत ताईं, सिंध जा बेड़ा पार रखजांइ अल्लाह साईं क़यामत ताईं, सिंध जा बेड़ा पार रखजांइ। छो न माटो पीअ जे